कावश KTN रिपोर्टर मज़हर कलोड़ो के भाउ खां थियल फुर वारे वाक़े के मसइले ते प्रेस क्लब खानवान ऐं शहरी इतिहाद खानवान के अॻुवाणनि जो हंगामी इजलास तलब करे वरितो। मज़हर कलोड़ो सां पेश आयल वाक़े की मज़म्मत इजलास दौरान सहाफ़ती तंज़ीमुनि के ज़िलई ऐं मरकज़ी अॻुवाणनि सां राब्तो ऐं अॻुवाणनि पारां SP खेरपुर ऐं SHO सोबोदेर सां राब्तो कयो वियो। इंतज़ामिया पारां 2 ॾींहनि की मोहलत वरिती हुई। प्रेस क्लब खानवान ऐं शहरी इतिहाद खानवान के अॻुवाणनि हाकिम कुंदर, सैयद आशिक अली शाह, रियाज़ पारस, अब्दुल हफ़ीज़ सहतो, वकार कुंदर ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि पारां मसइले के हल लाइ वधीक गॾियल लाइ अमल जोड़ण ऐं पंहिंजे सहाफ़ी भाउ मज़हर कलोड़ो सां हर मुआज़ ते गॾु रहण जो वचन कयो वियो। तुफ़ैल कुंदर, सिंध सोशल न्यूज़, खानवान।